घारे मां महीनो अॻु गुम थियल ॻोठाणे जो लाश हथ हिकु महीने खां पोइ हथ अची वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदा रहूं त इलाइक़े वासियुनि वाटर बोर्ड जे केनाल में लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जिते संदसि सुञाणप घारो वासी हुकुमदाद जोखे तौर थी आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदा रहूं। घारो खां घारे मां महीनो अॻु गुम थियल ॻोठाणे जो लाश हिकु महीने खां पोइ हथ कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि वाटर बोर्ड जे केनाल में लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जिते संदसि सुञाणप घारो वासी हुकुमदाद जोखे तौर थी आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां घारो खां शेयर कंदा हलूं। महीनो अॻु ॿुॾी वियल जो शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। घारो वासी हुकुमदाद जोखे तौर सुञाणप थी आहे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।